अस्सलाम वालेकुम, ज़ैद हेयर एंड आई वेलकम ऑल ऑफ़ यू। अच्छा, त जीअं पंहिंजो चैप्टर हले पियो ह्यूमन फिज़ियोलॉजी जो, उन में पाण CNS करे आयासीं। CNS में पाण ॿ शयूं पढ़ियूंसीं, ब्रेन एंड स्पाइनल कॉर्ड। उन खां पोइ पाण जेको लास्ट लेक्चर कयोसीं उन में पाण PNS खे जेको आहे सो पेरीफेरियल नर्वस सिस्टम ॾिठोसीं। उन खां पोइ न्यूरॉन ॾिठोसीं। न्यूरॉन में पाण ॾिठोसीं त न्यूरॉन में छा थींदो आहे, एक्सोन थींदो आहे, सेल बॉडी थींदी आहे, ठीकु आहे, डेंड्राइट थींदो आहे। इहे टे जेके मेन पार्ट्स आहिनि इन जा न्यूरॉन जा, उहे थींदा आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ जेको आहे सो पाण मोटर न्यूरॉन छा थींदा आहिनि, सेंसरी न्यूरॉन छा थींदा आहिनि, इहो पढ़ियोसीं। रेफ्लेक्सिव एक्शन पढ़ियोसीं। रेफ्लेक्सिव एक्शन में को MCQ ईंदो न आहे, ठीकु आहे, पर हिकु तव्हांखे ख़बर हुजे त रेफ्लेक्सिव एक्शन छा थींदो आहे। रेफ्लेक्स जेको एक्शन थींदो आहे उहो इहो हूंदो आहे त तव्हांजी बॉडी जेको आहे सो उनखे ऑटोमेटिक रिस्पॉन्स कंदी आहे विदाउट इन्वॉल्विंग ब्रेन। त ब्रेन जी जेकी इन्वॉल्वमेंट आहे उहा बिल्कुलु लिमिटेड हूंदी आहे, न हुजण बराबरि हूंदी आहे। ऐं दिमाग़ु उन जेको आहे तव्हांजी बॉडी जेको आहे उनखे उन ख़तरे खे या उहा जेकी बि शइ हूंदी आहे, रिफ्लेक्स एक्शन जेको हूंदो आहे उनखे पाण डील कंदी आहे। उन में मां तव्हांखे मिसाल ॾिनो त तव्हांजे जेको आहे कंहिं शोले खे हथु थो लॻी वञे ऑटोमेटिक, या कंहिं गरम शइ खे, त उतां हथु वापसि थो अची वञे, ठीकु आहे। हिकु हूंदो आहे न, ॾिसो तव्हांजे हथ में कॉफ़ी आहे, तव्हां कॉफ़ी या चांहि पीओ था त उहो गरम आहे, तव्हांखे ख़बर आहे। त तव्हां जॾहिं उनखे हथु हणंदव, उनखे जेको आहे सो चांहि में जॾहिं हथु ॿोड़ींदा आहियो या हणंदा आहियो, त उहो बॉडी जेको आहे सिग्नल मोकिलींदी आहे, मोटर न्यूरॉन्स जेको उहो सेंसरी न्यूरॉन्स सिग्नल मोकिलींदियूं आहिनि ब्रेन ॾे, ठीकु आहे। ब्रेन पोइ मोटर न्यूरॉन जे थ्रू तव्हांखे ॿुधाईंदो आहे बाबा इहा गरम शइ आहे, हिनखे हथु न लाहियो। हाणे हिकु हूंदो आहे जेको तव्हांजो अचानक लॻी वेंदो आहे, जेको अचानक लॻी वेंदो उहो रिफ्लेक्सिव एक्शन जे करे तव्हां हिकदमि सां हटाए वेंदा। उन में जेकी दिमाग़ जी इन्वॉल्वमेंट आहे, ब्रेन जी जेकी इन्वॉल्वमेंट आहे उहा बिल्कुलु लिमिटेड हूंदी आहे, ठीकु आहे, न हुजण जे बराबरि हूंदी आहे। इहो हूंदो आहे रिफ्लेक्स एक्शन। उन खां पोइ हाणे अॼु पाण पढ़ंदासीं ग्लैंड्स। हाणे ग्लैंड्स में ॿ क़िस्म जा ग्लैंड्स हूंदा आहिनि सिस्टम में, एंडोक्राइन ग्लैंड्स, ठीकु आहे, एंड एक्सोक्राइन ग्लैंड्स। हाणे ग्लैंड्स बेसिकली आहे छा। हा, तव्हां ॾिसो त ग्लैंड्स हिकु अहिड़ो केमिकल मैसेंजर हूंदो आहे जेको ट्रांसपोर्ट कंदो आहे सिग्नल खे हिकु सेल खां ॿिए सेल जी तरफ़। असांजी बॉडी जे अंदरि इलाही सारा, ठीकु आहे, बिलियंस ऑफ सेल्स आहिनि। हाणे उन सेल मां हिकु सेल मां ॿिए सेल ॾे सिग्नल कीअं वञे, उहो वेंदो आहे ग्लैंड जी शिकिल में, ठीकु आहे। हाणे इहे जेके बि सेल आहिनि, ठीकु आहे, इन्हनि सॼनि सेलनि खे पाण मिलायूं त इन जो जेको ग्रुप आहे, इन सॼे खे पाण ग्लैंड चवंदा आहियूं, ठीकु आहे। मुख़्तलिफ़ ग्लैंड्स आहिनि जिस्म जे अंदरि, जंहिंजा मुख़्तलिफ़ फंक्शन्स आहिनि जेके पाण डेली पंहिंजी ज़िंदगी में परफॉर्म कंदासीं। त अॼु पाण ॾिसंदासीं त कहिड़ा कहिड़ा ग्लैंड्स आहिनि जेके मुख़्तलिफ़ कहिड़ी कहिड़ी शयुनि खे डील कनि था। हाणे ग्लैंड्स तव्हां सम्झी वियो त बाबा अहिड़ो केमिकल मैसेंजर जेको ट्रांसपोर्ट करे थो सिग्नल फ्रॉम वन सेल टू एनदर, ठीकु आहे। इन खे पाण छा था चऊं, इहो हिकु केमिकल जेको आहे सो मैसेंजर हूंदो आहे जेको हिकु सेल खां ॿिए तरफ़ वेंदो आहे। इहे जेके सेल जेके बि आहिनि, इन जो जेकॾहिं पाण ग्रुप ठाहियूं त इहे मुख़्तलिफ़ ग्लैंड जी शिकिल में अचनि था, ठीकु आहे। जंहिंमें पेच्यूरी ग्लैंड आहे, थायराइड ग्लैंड आहे, पैराथायराइड ग्लैंड आहे, एडनल ग्लैंड आहे, पेनक्रियाज़ आहिनि, गोनाड्स आहिनि, ठीकु आहे, या पाइनियल ग्लैंड्स आहिनि। हाणे ग्लैंड्स तव्हांखे अची वियो सम्झ में, सेल अची वियो, सेल जे जेको ग्रुप आहे हुनखे पाण ग्लैंड्स चवंदा, ठीकु आहे। हाणे ग्लैंड जेको आहे सो उहो उन जा ॿिया कहिड़ा कहिड़ा फंक्शन, इहो रिमूव करे थो मटीरियल ब्लड मां, ठीकु आहे। ब्लड जे अंदरि जेको बि मटीरियल हूंदो आहे उनखे रिमूव कंदो आहे या सीक्रेट कंदो आहे, ठीकु आहे, या केमिकल प्रोडक्ट्स जेके बि हूंदा आहिनि, सही आहे। त इहे ग्लैंड्स हूंदा। ग्लैंड्स मतिलबु त ग्रुप ऑफ जेके सेल्स आहिनि जेके प्रोड्यूस कंदा आहिनि या सीक्रेट कंदा आहिनि या गिव ऑफ कंदा आहिनि केमिकल रिएक्शन इन दी बॉडी, उनखे पाण ग्लैंड चऊं था, सही आहे। हाणे जेकॾहिं पाण ग्लैंड खे ॾिसूं त ग्लैंड जा जेको आहे सो बेसिकली मेन ॿ जेके आहिनि सो ग्रुप हूंदा आहिनि, ठीकु आहे। नंबर 1 ते अचे थो एंडोक्राइन ग्लैंड। हाणे एंडोक्राइन ग्लैंड्स नंबर 1 ते जेके अचनि था, सही आहे। नंबर 1 ते अचे थो एंडोक्राइन ग्लैंड ऐं नंबर 2 ते अचे थो एक्सोक्राइन ग्लैंड। ही मेन मेजर ॿ जेको आहे सो ॿिनि क़िस्म जा ग्लैंड थींदा आहिनि, हिकु एंडोक्राइन हूंदा आहिनि, ॿियो एक्सोक्राइन हूंदा आहिनि, सही आहे। हाणे हिननि ॿिन्हिनि खे पाण ॾिसंदा त वधीक हिन जा कहिड़ा फंक्शनिंग हूंदा आहिनि, ठीकु आहे। हाणे जेको एक्सोक्राइन ग्लैंड आहे इहो छा थो करे त इहो जेके बि बॉडी जे सरफेस ते, ठीकु आहे न, जीअं स्वीट ग्लैंड्स हूंदा आहिनि, पघर ईंदो आहे इंसान खे, ठीकु आहे, या तव्हांजी बॉडी जे डाइजेस्टिव ट्रैक में जेके कैविटीज़ हूंदियूं आहिनि उहे, उन्हनि खे परफॉर्म कंदो आहे। एंडोक्राइन ग्लैंड जेको आहे सो इहो छा थो करे, इहे हार्मोन्स खे सीक्रेट करे थो डायरेक्टली इनटू दी ब्लड स्ट्रीम, ठीकु आहे, जंहिंजे अंदरि थायराइड ग्लैंड अचे थो। अचे थी ॻाल्हि सम्झ में?
हिन जी मीनिंग लिखी छॾियो हूंदो तव्हांखे जीअं आसानी थिए, ठीकु आहे। हाणे एंडोक्राइन ग्लैंड छा थो करे, सीक्रेट हार्मोन्स directly into the blood stream। त इहे जेके ग्लैंड्स आहिनि इहे डायरेक्ट जेको आहे सो ब्लड स्ट्रीम जे अंदरि वञी करे सीक्रेट कंदा आहिनि, ठीकु आहे। एक्सोक्राइन जेके ग्लैंड आहिनि इहे कहिड़ा हूंदा आहिनि, जंहिंमें स्वीट ग्लैंड अचे थो, इहे बॉडी जे सरफेस ते हूंदा आहिनि, ठीकु आहे, या जीअं कैविटीज़ आहिनि जेके असांजी डाइजेस्टिव सिस्टम में थियूं, ठीकु आहे। हाणे हिन में पाण हिकु हिकु करे पढ़ंदासीं त नंबर 1 पाण एंडोक्राइन ग्लैंड वठूं था, हुन में कहिड़ियूं कहिड़ियूं मेन आहिनि। हिन में ईंदो बेसिकली एंडोक्राइन ग्लैंड ई आहे। नंबर हिन में जेके 1 पेपर में पुछंदा आहिनि, एक्सोक्राइन ग्लैंड मां इलाही लिमिटेड कॾहिं कॾहिं को अची वञे त ॿी ॻाल्हि आहे, पर मुश्किल सां ई कोई ईंदो आहे, ठीकु आहे। हाणे एंडोक्राइन ग्लैंड जे अंदरि कहिड़ा कहिड़ा अचनि था। नंबर 1 तव्हां सभिनि खे जेके पढ़ियल हूंदा, जंहिंखे उनखे ख़बर हूंदी, पिच्यूटरी ग्लैंड, पिट्यूटरी ग्लैंड, ठीकु आहे। नंबर 2 ते अचे थो इन में थायराइड ग्लैंड, ठीकु आहे। नंबर 3 ते इन में अचे थो तव्हांजो पैराथायराइड ग्लैंड, एड्रेनल ग्लैंड अचे थो, नंबर 5 ते हिन जो अचे थो तव्हांजो पेनक्रियास अचे थो, ठीकु आहे, पेनक्रियास ग्लैंड जो सम्झी वेंदो। नंबर 6 ते हिन में अचे थो गोनार्ड्स अचंदा, ठीकु आहे। उन खां अलावा हिन में ईंदो आहे पाइनियल ग्लैंड। हाणे हीअ क़िस्म आहिनि छांजा, एंडोक्राइन ग्लैंड जा। हाणे हिननि मां तव्हांखे MCQ ॾेई सघे थो, हिन सां गॾु तव्हांखे जेको आहे सो एक्सोक्राइन जा बि ग्लैंड ॾेई सघे थो, ठीकु आहे। उन मां तव्हांखे चई सघे थो हिन मां भाउ कहिड़ो आहे जेको एक्सोक्राइन जो ग्लैंड आहे, हुन में 3 जेको आहे सो एंडोक्राइन जा हूंदा, हिकिड़ो एक्सोक्राइन जो हूंदो, या 3 एक्सोक्राइन जा हूंदा, हिकु एंडोक्राइन जो हूंदो, ठीकु आहे। ईअं तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾेई सघे थो, हो सॉरी MCQ ॾेई सघे थो। त हिन शयुनि जो थोरो ध्यानु रखंदा की बाबा कहिड़ा एंडोक्राइन जा आहिनि, कहिड़ा एक्सोक्राइन जा आहिनि, सही आहे। हाणे जेकॾहिं सॉरी पाण हिनखे हिकु करे ॾिसूं। हाणे पिच्यूटरी ग्लैंड नंबर 1 ते अचे थो, असल में मां जेको आहे सो ॿाहिरि आहियां लाहौर खां, इन जे करे इस्लामाबाद में तव्हांजे लाइ रिकॉर्ड कयूं पिया, त थोरो कोऑपरेट कजो। इन जे करे मोबाइल हेॾे होॾे थिए थी, ऐं लिखाई में थोरी तकलीफ़ थिए थी। अच्छा, पिच्यूटरी ग्लैंड। हाणे पिच्यूटरी ग्लैंड जेको आहे इहो बिल्कुलु स्मॉल हूंदो आहे, ठीकु आहे, पी साइज़ जो हूंदो आहे, सही आहे। त इहे पी साइज़ जो हूंदो आहे, ठीकु आहे। ओवल ग्लैंड खे बि हिनखे पाण चई सघूं था, ठीकु आहे। इहो किथे हूंदो आहे, इहो ब्रेन जे अंदरि हूंदो आहे, lying at the base of brain। हाणे MCQ में तव्हांखां पुछी सघंदा त बाबा पिच्यूटरी किथे आहे, लोकेशन छा आहे, किथे हूंदो आहे, त इहो बेस ऑफ ब्रेन जेको आहे सो उते हूंदो आहे, ठीकु आहे। हिनखे पाण मास्टर ग्लैंड बि चवंदा आहियूं। हाणे मास्टर ग्लैंड पाण छो था चऊं, त इहे सॼा जेके ॿिया जेके ग्लैंड्स उन सभिनि खे जी एक्टिविटीज़ खे कंट्रोल करे थो, ठीकु आहे। पिच्यूटरी ग्लैंड खे ई मास्टर ग्लैंड चयो वेंदो आहे। छो चयो वेंदो आहे, त इहो कंट्रोल करे थो अदर ग्लैंड्स खे, जेके बि ग्लैंड सीक्रेट्स कनि था या केमिकल एक्टिविटीज़ कनि था बॉडी जे अंदरि, उनखे इहो छा थो करे, कंट्रोल करे थो। हाणे 2 टाइप हूंदा आहिनि या 2 सेक्शन हूंदा आहिनि, तव्हां सम्झो। हिकिड़ो हूंदो आहे इंटीरियर, ठीकु आहे, जंहिंखे पाण मीनिंग रोड बि चऊं था। ॿियो हूंदो आहे पोस्टीरियर, जंहिंखे पाण मीनिंग बैक बि चऊं था, ठीकु आहे। या इनखे तव्हां ईअं सम्झो त इंटीरियर जेको हूंदो उहो फ्रंट ते हूंदो आहे, ठीकु आहे। पोस्टीरियर जेको हूंदो आहे उहो बैक ते हूंदो आहे। इहे 2 जे अंदरि जेके मेन अचनि था, ठीकु आहे। उन खां अलावा हिन जा मुख़्तलिफ़ क़िस्मनि आहिनि, हार्मोन्स आहिनि जेके रिलीज़ कंदो आहे,
जंहिंमें थायराइड स्टिमुलेटिंग हार्मोन्स अचे थो, प्रोक्लेटिन अचे थो, ग्रोथ हार्मोन अचे थो, ठीकु आहे। हाणे हे तव्हां पुछंदा THS छा हूंदो आहे? थायराइड स्टिमुलेटिंग ग्लैंड हूंदो आहे THS। ठीकु आहे, थायराइड स्टिमुलेटिंग हार्मोन, सॉरी, त ही कहिड़ा THS, आई थिंक THS आहे, THS सॉरी, थायराइड स्टिमुलेटिंग हार्मोन्स खे सीक्रेट करे थो, ठीकु आहे। उन खां पोइ प्रोलैक्टिन खे जेको आहे सो PRL जंहिंखे पाण चऊं था उनखे जेको आहे सो हे सीक्रेट करे थो। ठीकु आहे, ईअं इलाही ॿिया बि आहिनि, जीअं ग्रोथ हार्मोन आहे पंहिंजो, उनखे ही सीक्रेट करे थो। ठीकु आहे, ग्रोथ हार्मोन खे पाण छा था चऊं? GH। सही आहे, अहिड़नि क़िस्मनि जे हार्मोन खे छा थो करे? ही सीक्रेट करे थो। अहिड़ा मुख़्तलिफ़ क़िस्म जा हार्मोन आहिनि जंहिंखे ही सीक्रेट करे थो। सही आहे, उन खां पोइ नंबर 2 ते अचे थो, पाण पढ़ी आया आहियूं थायराइड ग्लैंड। हाणे थायराइड ग्लैंड जेको आहे सो इहो सेंटर ऑफ द नेक ते हूंदो आहे, ठीकु आहे। त इंसान जेकी नेक आहे, ठीकु आहे, उनजे सेंटर में हूंदो आहे। एडम्स एपल आहे न जेको पंहिंजो, जेको अॻ में तव्हां ॿुधाया, उनजी जेल बिल्कुलु जेको आहे सो बिलो हूंदो आहे, हेठि हूंदो आहे। ठीकु आहे, नंबर 1 शइ त हिन जी लोकेशन कहिड़ी आहे? थायराइड ग्लैंड जी इहो नेक जी जेको आहे सो बिल्कुलु सेंटर ते हूंदो आहे, ठीकु आहे। या एड फ्रंट बिलो दी एडम्स एपल, जेको हे जेको निड़ी में तव्हांजी न हूंदी आहे, जेकी हॾी थो निकितल, हिनखे पाण एडम्स एपल कंदा आहियूं, चवंदा आहियूं, इन जे बिल्कुलु बिलो हूंदो आहे, ठीकु आहे। इन जा 2 लोब्स हूंदा आहिनि जेके हिनखे जॉइन कंदा आहिनि, ठीकु आहे। मेजर जेको आहे सो थायराइड ग्लैंड जेको हार्मोन सीक्रेट कंदा उनखे पाण टायरॉक्सिन चवंदा आहियूं, या कैल्सीटोनिन चवंदा आहियूं, ठीकु आहे। कहिड़ा कहिड़ा मेजर हार्मोन्स आहिनि जंहिंखे ही सीक्रेट करे थो? नंबर 1 ते अचे थो तव्हांजो टायरॉक्सिन, और नंबर 2 ते अचे तव्हांजो कैल्सीटोनिन। ठीकु आहे, त ही जेके 2 जेके हार्मोन्स आहिनि इहो सीक्रेट करे थो। हाणे जो थायरॉक्सिन आहे, इन जे लाइ जेकी बॉडी में असांजी जेकॾहिं आयोडीन जी कमी थी वञे, ठीकु आहे न, त पोइ जेको आहे सो पंहिंजी जेको आहे सो बॉडी में ग्वाइटर जेको आहे नाले जी हिकिड़ी बीमारी या डिसऑर्डर प्रोड्यूस थींदो आहे, ठीकु आहे। लो लेवल थी वञे थायराइड हार्मोन जी, त इंसान जे अंदरि टायर्डनेस थी वञे, एक्सेसिव तव्हां अध खां वधीक निंड था कयो, ठीकु आहे। लॉस ऑफ सेक्स ड्राइव थी वञे, ख़ासि तौर ते शादीशुदा माण्हुनि में, ठीकु आहे। ऐं लेस फ्रीक्वेंटली तव्हां जेको आहे सो जेके वूमेन्स हूंदियूं उन्हनि में जेके पीरियड्स हूंदा आहिनि उनजी फ्रीक्वेंसी लेस थी वेंदी आहे, माना घटि उनखे पीरियड्स ईंदा आहिनि, ठीकु आहे। इहो थायराइड ग्लैंड जो जेको आहे सो सिधो सिधो तालुक़ु तव्हांजी सेक्स लाइफ सां बि आहे। त ही हुया अॼु पंहिंजा ग्लैंड्स। सुभाणे पाण जेको आहे सो पैराथायराइड ग्लैंड, उनखां पोइ जेको आहे सो एड्रिनल ग्लैंड, पेनक्रियास ऐं गोनाड्स कंदासीं। अल्लाह हाफ़िज़।